शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी ऐं अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जी पोटी फातिमा भुट्टो बहितरीन शाइरा, लिखारी ऐं नक़ाद आहे। विस्पर्स ऑफ द डेज़र्ट, सॉन्ग्स ऑफ ब्लड एंड स्वॉर्ड, द रनअवेज़, द शैडो ऑफ क्रीसेंट एंड न्यू किंग्स ऑफ द वर्ल्ड जहिड़ा क्लासिक किताब लिखण सबबि फातिमा जो नालो हाणे दुनिया जे मोतबर लिखारियुनि ऐं नक़ाद जी फ़हरिस्त में ॻणियो वञे थो। फातिमा भुट्टो रुगो शाइरा ऐं लिखारी न पर बहितरीन सहाफ़ी ऐं कॉलम निगार भी आहे। सियासत खां वेंदे शोबिस ताईं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियल संदसि आर्टिकल ऐं मज़मून न्यू स्टेट्समैन, दी डेली बीस्ट, दी गार्जियन, दी नेशन ऐं ॿियनि बैन अल-अक़वामी अख़बारुनि ऐं मैगज़ीन्स जी ज़ीनत बणिजंदा रहिया आहिनि। फातिमा भुट्टो शाइरी, अदब ऐं सहाफ़त खां पोइ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ऑनलाइन क्लासिस वठण जो सिलसिलो बि शुरू कयो आहे। घणो कुझु सिखण खां पोइ हाणे हूअ ॿियनि खे सेखारे रही आहे। फातिमा भुट्टो अॼुकल्ह दी शिपमेंट एजेंसी नाले हिकु कंपनी जे प्लेटफॉर्म तां सियासत ऐं सक़ाफ़त जे मौज़ूअनि ते ऑनलाइन क्लासिस जो सिलसिलो शुरू कयो आहे। फातिमा भुट्टो जो चवणु आहे त जिन बि माण्हुनि खे सक़ाफ़त ऐं सियासत ते लिखणु सिखणो आहे त इहे 13 नवंबर खां शुरू थींदड़ ऑनलाइन क्लासिस लाइ खेसि जॉइन कनि। A quick reminder that this Sunday on November 13th, I will be teaching an online writing class on how to write politics and culture over Zoom. We will be talking about the basics of the craft. You'll get a reading pack with some of the greats like Pauline Kael, Claudia Rankine, Joan Didion, David Gran, many others. And whether you're interested in writing about global heating, climate change, fascism, the way in which every system we know of is imploding around us, feminism, whatever, you're welcome to join. You can sign up at the link. We've given away the scholarship positions, but obviously if you are in Pakistan or you're writing about things like the floods, then just send us a note and you know, we'll manage something. फातिमा भुट्टो जूं इहे क़ाबिलियतूं ॾिसी इहो चवण में को बि वधाउ न थींदो त दुनिया हुन खे संदसि ख़ानदान जे करे न पर संदसि सलाहियतुनि ऐं टैलेंट जे करे सुञाणे थी। हुन पंहिंजी सियासी ख़ानदान जो नालो कैश कराइण बदिरां दुनिया आॾो पंहिंजे अदबी सलाहियतुनि खे न रुगो मञरायो आहे पर नामाचारी, शोहरत ऐं एहतराम बि माणियो आहे।